أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا إن الباطل كان زهوقا رب العالمين نحمد ونصلي على رسول الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلا تطع الكافرين وجاهدهم به جهادا كبيرا رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما सूरा अराफ़ जी बल्कि सूरा फ़ुरक़ान जी मूं आयत नंबर 52 तिलावत कई आहे। ही मक्की सूरत आहे। प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका मक्की ज़िंदगी जेका तकलीफ़ुनि ऐं मुशक़तुनि जे अंदरि गुज़री ऐं जेतिरियूं बि पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खे अज़ियतूं ऐं तकलीफ़ूं ऐं ॾुख ॾिना विया, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे उहद जे अंदरि जेके ज़ख़्म पहुता, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ॾंद मुबारक शहीद थिया, संदसि प्यारी घरवारी पुछे थी अलाह जा रसूल भला हिन खां वधीक बि तव्हांखे कॾहिं तकलीफ़ूं पहुती कॾहिं तकलीफ़? पाण फरमायूं त हा, मूंखे ताइफ़ जे अंदरि जेका तकलीफ़ पहुती सा हिन खां बि वधीक पहुती। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन इन मक्की ज़िंदगी खे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जिहादन कबीरा, यानी वॾे में वॾो जिहाद। हालांकि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंखे पत्थर जे बदिले में पत्थर बि कोन हयो। ताइफ़ वारे मंज़र खे अल्लाह रब्बुल आलमीन ॾिसी करे इख़्तियार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम सां पहाड़नि जो मलाइको अल्लाह रब्बुल आलमीन मोकिलियो त सिर्फ़ु मुंहिंजे पैगम्बर खां इजाज़त वठ, जेकॾहिं अव्हांखे इजाज़त ॾिए त अव्हां उन ॿिन्ही पहाड़नि जे अंदरि हिन ताइफ़ वारनि खे तव्हां ख़तमु करे छॾियो, पिही छॾियो। पर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु अल्लाह जी तरफ़ां इख़्तियार आहे, यानी ताक़त आहे, क़ुवत आहे, पर तंहिंजे बावजूदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ बददुआ कोन कई। पाण फरमायूं त हिननि खे मुंहिंजी सुञाणप कोन्हे, जेकॾहिं मूंखे सुञाणनि हा त इहे मूंसां कोन कनि हा, जेकॾहिं इहे न त शायदि इन जे औलाद मां अलाह तबारक ताला कंहिंखे हिदायत ॾिए। इहा आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, इहा आहे प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत। काइनात जो अज़ीम दाई हू अज़ियतूं ॾियनि ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ दुआऊं करे। त अल्लाह रब्बुल आलमीन इन प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका 13 साल कमा पेश जेका ज़िंदगी, उहा सिर्फ़ु क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, सिर्फ़ु तौहीद जी दावत हुई त अल्लाह खां सवाइ ॿियो को बि मअबूद न आहे, को बि हाजत रवा न आहे, को बि मुश्किल कुशा कोन्हे, सिर्फ़ु अल्लाह जे तौहीद जी इहा दावत हुई। ऐं इहा ई दावत आहे जेका अमुन जो सबबु आहे। अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमानहुम बिज़ुल्मिन उलाइका लहुमुल अमन वहुम मुहतदून। उन्हनि जे लाइ अल्लाह तबारक ताला अमुन जी गारंटी ॾिनी आहे जिन पंहिंजे ईमान सां ज़ुल्म जी मिलावट न कई।
ईमान आंदऊं, तौहीद खे सम्झूं, पोइ रब्बुल आलमीन सां गॾु कंहिं मख़लूक खे शरीक न कयूं। ऐं इन जो अलाह तबारक ताला इहो वाइदो ॾिनो आहे, गारंटी ॾिनी आहे त उन्हनि जे लाइ अमन आहे। असीं चाहियूं था त जंहिं मुल्क में रहूं था, अलाह जा अहसान आहिनि। मूंखे हिकु दफ़े वाक़ियो यादि आहे, शाह साहिब रहमतुल्लाह अलैह वेठासीं, पाण फरमायूं त असां हिन सऊदी ख़ानदान जे लाइ दुआगू आहियूं। जेसीं ताईं हिन सरज़मीन सऊदी ते इहो ख़ानदान रहंदो ते शिरक कोन थींदो। कॾहिं कॾहिं माण्हू इन जा ऐब ॾिसंदा आहिनि, सभु ऐब हिकिड़े पासे, पर जेकॾहिं तौहीद आहे त अलाह रब्बुल आलमीन वटि हिन सभिनी खां वधीक आहे। ही उहा अलाह जी नेमत आहे तौहीद, जेका रब्बुल आलमीन हिन सरज़मीन वारनि खे, हिन जे वॾनि खे अलाह हिन जो अजुर ॾींदो, जिन अलाह जे बाननि हिन तौहीद जे मिसातुर जेको सो हिन पैगाम खे हिते माना नाफ़िज़ कयो। अॼु तव्हां ॾिसो हिन पूरे सरज़मीन अरब जे अंदरि तव्हांखे, सऊदी जे अंदरि तव्हांखे किथे कंहिं कंडे जी, कंहिं झंडे जी, कंहिं गैरुल्लाह जी तव्हांखे पूॼा कोन मिलंदी। हीअ अलाह जा अहसान आहिनि हिन मुल्क जे मथां, हीअ सिर्फ़ु इन तौहीद जी बरकत आहे। अलाह से असां तव्हांखे पंहिंजे मुल्क नेमत ॾिनो आहे, अलाह उते बि हिन तौहीद खे ग़ालिब करे। अलाह जी तौहीद ग़ालिब थींदी, ख़ालिक जी मख़लूक जी सुञाणप अची वई। जंहिं पंहिंजे रब खे सुञातो, अलाह सां गॾु कंहिंखे मिसातुर शरीक न कयो, अलाह रब्बुल आलमीन उन जे लाइ अमुल जी गारंटी ॾिनी आहे। त इहा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका ज़िंदगी आहे, जंहिंमें अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम कई मके जे अंदरि बुरायूं, शायदि आउं सम्झां थो त दुनिया जूं जेके बुरायुनि जो मजमू जेको हो सो माना इन सरज़मीन ते हो। एतिरे क़दुरु तव्हां ॿुधायो, अॼु अहिड़ा कई त माण्हू ॾियणु जेके पंहिंजे नियाणियुनि खे ज़िंदा दफ़न कनि, पर उन दौर जे अंदरि माना एॾो वॾो ही ज़ुल्म हुयो। शराब, ज़िना, क़त्लो, गारत त पंहिंजी जाइ ते रहियो, पर लेकिन ज़िंदा नियाणी खे दफ़न करणु एॾो वॾो को ज़ुल्म हूंदो। पर सभ खां पहिरियां अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह रब्बुल आलमीन जी तौहीद जी दावत खे ॾिनो। ऐं अलाह रब्बुल आलमीन जी दावत खे साराईंदे छा फरमाई, फला तुतिल काफ़िरीन वजाहिदुम बिही जिहादन कबीरा। ए मुंहिंजा पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम, इन्हनि काफ़िरनि जो चयो न मञ, ऐं इन्हनि सां वॾे में वॾो जिहाद कर। ऐं हक़ीक़त में ही जिहाद आहे। तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिसो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं वक़्तु इन सफ़ा मरवा ते चढ़ी करे मुशरिकीन मक्का खे घुराइनि था, ऐं सभ खां पहिरियां ॾिसो दावत जो आगाज़ ॾिसो। असां कॾहिं कॾहिं यकीन करे पुछो, अहिड़ा कलमात चई वेंदा आहियूं जेको ॾुख थींदो आहे। तव्हां ॾिसो त हिन दावत जो आगाज़ छा आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियां पंहिंजे रब जी दावत ॾिनी या पहिरियां उन्हनि जे गैरुल्लाह इलाहनि जी नफ़ी कई। पाण कलमूं भरियूं था, हिन ते गौर कयो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन सफ़ा मरवा पहाड़ी ते चई करे माना चवे छा थो, ला इलाहा। हाणे 360 बैतुल्लाह ही नज़र अचे पियो। अॼु तव्हां चढ़ी ॾिसो इन पहाड़ी ते, अलाह जो घर बैतुल्लाह नज़र अचे, उन बैतुल्लाह जे अंदरि 360 उन जा इलाह बुत पिया। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पहिरियां उन्हनि अलाह जी दावत उनखे कोन ॾिनी, तौहीद जी दावत पहिरियां कोन ॾिनी, सभ खां पहिरियां उन्हनि जे इलाह जी नफ़ी कई त ला इलाह, को बि इलाह कोन्हे। ही जिन तव्हां 360 जी इबादत कयो था, इहे पैदा कयल हिननि कंहिं शइ खे पैदा कोन कयो आहे। इहे सभु मुहताज आहिनि, इहे इलाह कोन्हनि। इन ते त मुशरिकीन मक्का खे कावड़ लॻी। इन ते त अबू जहल अबू लहब चयो हो त तुंहिंजा हथ भॼन, जेको अलाह रब्बुल आलमीन जो जवाबु ॾिनो, तब्बत यदा अबी लहब व तब। त अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका ही दावत खे अलाह साराईंदे चई वजाहिदुम बिही जिहादन कबीरा, त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अलाह रब्बुल आलमीन जी दावत खां पहिरियां उन्हनि जे इलाहनि जी नफ़ी कई। पोइ चयूं त इल्लल्लाह, इहे इलाह न आहिनि, इहे हाजत रवा न आहिनि, इहे मुश्किल कुशा न आहिनि, मगर अलाह रब्बुल आलमीन जी ज़ात आहे।
इहा है कलमे जी दावत, इहा है तौहीद, इहो है जिहादन कबीरा। इमाम इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह ज़ादुल माद जे अंदरि आयत जे तफ़सीर कंदे लिखनि था त जिहाद जा 4 क़िस्म आहिनि। घणा? 4। सभ खां पहिरियों जिहाद जो क़िस्म कहिड़ो आहे? पंहिंजे पाण सां जिहाद करणु, पंहिंजे नफ़्स सां जिहाद। ही पाण अलाह जो क़ुर पढ़ूं था न, हिन जो इल्मु सिखणो आहे। फरमाइनि था त सभ खां पहिरियां इल्म खे हासिल करणु, इल्मु सिखणु, वॾे में वॾो ही जिहाद आहे। ऐं पोइ उन अलाह जे इल्म खे रब चवनि तोखे नसीब कयो आहे, पोइ उन जे मथां अमली जिहाद करणु। अक्सर माण्हुनि खे इहा ख़बर ई न आहे त इल्मु आहे छा। जंहिं उम्मती जे ज़बान मां जेके कलमात निकिता इहो इल्मु आहे। माण्हू चवंदा इहो इल्मु आहे। न, इल्मु उहो आहे जेकॾहिं उन जे ज़बान मां या त किताबुल्लाह निकिरे या त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान निकिरे। इल्मु इहो आहे। अलाह जो क़ुर थो फरमाए, इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब छा फरमाई? व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा व अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाह अलैका अज़ीमा। सूरह निसा। मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे मथां 2 शयूं नाज़िल कयूं। हिकिड़ो रब जो क़ुर आहे, ॿियो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सही हदीस आहे। व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा व अल्लमक मा लम तकुन तअलम। अल्लाह फरमाए जेकी तूं न ॼाणंदो है, अल्लाह फरमाए त असां तोखे ॼाणायो। इहो आहे इल्मु जंहिंजे लाइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब्बुल आलमीन छा फरमाई? व कज़ालिका औहैना इलैका रूहम मिन अमरना मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तुंहिंजे मथां पंहिंजो रूह मोकिलियोसीं, यानी क़ुर। वकज़ालिका औहैना इलैका रूहम मिन अमरना मा कुंत तदरी मल किताब वलल ईमान। इन मुंहिंजे वहीअ खां पहिरियां तोखे इहा ख़बर कान हुई त किताब छा आहे त ईमान छा आहे। इहो आहे इल्मु। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी वही न मोकिले त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण परेशान। कई अहिड़ा मौक़ा आया जेसीं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो इल्मु पंहिंजी वही नाज़िल न कई, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे का ॼाण का ख़बर। इन जे करे मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जे इल्म जे मुतलिक़ फरमाए थो व अल्लमक मा लम तकुन तअलम। मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तोखे ॼाणायो, पर जेकॾहिं तोरे पंहिंजी वही न मोकिलियूं त तोखे इहा बि ख़बर कोन्हे त किताब छा आहे त ईमान छा आहे। पहिरीं वही जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहुती, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थिया कोन थिया। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम खे छा था फरमाइनि त मां हू चए पियो तूं पढ़ इक़रा, पाण फरमाए मां अणपढ़ियल आहियां। ऐं जंहिं वक़्तु घर अचनि था त पंहिंजी प्यारी घरवारी खे छा था फरमाइनि, ख़दीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे, जल्दी कर मुंहिंजे मथां चादर विझ। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहा ख़बर न आहे त अल्लाह तबारक ताला मूं ते इल्मु मोकिलियो आहे। त रब्बुल आलमीन जेका पंहिंजी वही नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ते मोकिली, अल्लाह रब्बुल आलमीन उन खे इल्मु चयो आहे। व अल्लमक मा लम तकुन तअलम। ऐं रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते जेकॾहिं इहा वही न मोकिले, अल्लाह तो फरमाए त तोखे पैगंबर इहा बि ख़बर कोन्हे त किताब छा आहे त ईमान छा आहे। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे इन इल्म खे सिखण जी तौफ़ीक़ ॾे जेको मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि इल्मु हो, जेको दीन हो, जेका शरीयत हुई। अल्लाह फरमाए थो न सूरह अहज़ाब में, वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा। ओ मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहले बैतो, जेकी 2 शयूं अव्हां जे घरनि जे अंदरि पढ़ियूं वञनि थियूं तंहिंखे तव्हां यादि कयो।
उहे कहिड़ियूं जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि जे मथां रब्बुल आलमीन नाज़िल फरमाए व अंज़लल्लाहु अलैकल किताब वल हिकमा रब्बुल आलमीन जो ही क़ुरान आहे इल्म आहे इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि जी सही हदीस जो इल्म आहे ऐं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि जे घर जे अंदरि जेको इल्म आहे अल्लाह हुन जे यादि करण जो अहले बैत खे रब हुकुम करे वज़कुरन मा युतला फी बुयूतिकुन मिन आयातिल्लाहि वल हिकमा ओ पैगंबर जा अहल बैत ही ॿ शयूं जेके अव्हां जे घरनि में पढ़ी वञनि थियूं तंहिंखे तव्हां यादि कयो अल्लाह असां तव्हांखे उन इल्म खे यादि करण जी तौफ़ीक़ ॾे इहो इल्म आहे ही रब जो क़ुरान आहे अल्लाह जो इल्म आहे ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे सही हदीस ही रब जे तरफ़ां इल्म आहे ही ॿ शयूं इल्म आहिनि इन इल्म खे सिखणु ही अमली जिहाद आहे पंहिंजे पाण सां सभ खां पहिरियां माना असांखे इहो जिहाद करिणो आहे असांखे इल्म खे सिखणो आहे ऐं पोइ उन जे मथां अमल करिणो आहे अमल कंदासीं त अल्लाह वटि सुरकुरू थींदासीं पर जेकॾहिं इल्म सिखियासीं अमल न कयोसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न हाफ़िज़ क़ुरान खे क़यामत जे ॾियारे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो तूं रब जो क़ुरान पढ़ंदो वञ जन्नत जे दरवाज़नि ते दर्जनि ते चढ़ंदो वञ उहो कहिड़ो हाफ़िज़ क़ुरान पाण फरमायूं जंहिं क़ुरान जे हलाल खे हलाल सम्झई हराम खे हराम सम्झई जिन शयुनि खां रब जो क़ुरान रोके उन्हनि खां रुकजे ईअं न हुजे जो क़ुरान जिन शयुनि खां मना करे क़ुरान हिफ़्ज़ त करे छॾी भले जीअं वणे थी करे पियो अल्लाह रब्बुल आलमीन ही इल्म असां ॾे मोकिलियो आहे हिकिड़ी हुज्जत आहे इन जे मुतलिक़ अल्लाह सवाल कंदो जेकॾहिं असां तव्हां इल्मु सिखियो ॼाण आहे ऐं जेकॾहिं असांजो अमल न आहे त अल्लाह सवाल कोन कंदो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾियारे तेसीं ताईं या ज़मीन जा पेर कोन थी जिन सवालनि जो जवाबु ॾींदो अल्लाह रब्बुल आलमीन सवाल कंदो त बाना मूं तोखे ज़िंदगी ॾिनी मां कीअं गुज़ारी सवाल थींदो कोन थींदो इन जी तयारी आहे इल्म आहे ॼाण आहे हर अठे ॾियारे ख़ुतबा ॿुधूं था वाइज़ो नसीहतूं ॿुधूं था का तब्दीली को इनकलाब आहे अमल आहे जेकॾहिं आऊं दीनदार आहियां त मुंहिंजे घर ते त नज़र करे ॾिस मुंहिंजा बच्चा बेनिमाज़ी आहिनि मुंहिंजी घरवारी बेनिमाज़ी आहे असांखे इहा ख़बर आहे त क़यामत जे ॾींहुं कंहिंसां गॾु हूंदी राति ॾींहुं उन्हनि जे लाइ जुहद कयूं पिया महिनतूं कयूं पिया सर्दियूं गर्मियूं बर्दाश्त कयूं पिया ऐं घर जे अंदरि त बेनिमाज़ी आहिनि ॿुधायो क़यामत में हूंदा कंहिंसां गॾु प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए त बेनिमाज़ी क़यामत जे ॾियारे फिरौन सां गॾु हूंदो अॼु तूं जुहद करी पियो महिनतूं करी पियो दुनिया जूं आशाइशूं बि चंडा ॻोल्ही पियो पर असली तूं महिनत ते तुंहिंजी तवजह ई कोन्हे अल्लाह कोन चयो आहे या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा ओ ईमान वारो तव्हां पंहिंजे पाण खे बि तव्हां जहन्नम जे अज़ाब खां बचायो ऐं पंहिंजनि घर वारनि खे बि तव्हां जहन्नम जे अज़ाब खां बचायो ही अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो ही इल्मु ॾिनो आहे ही रब जी नेमत पाण ख़ुशि नसीब आहियूं जेके रब्बुल आलमीन असां तव्हांखे क़ुरान हदीस नसीब कयो आहे उहो इल्मु अल्लाह असांखे नसीब कयो आहे जेको इल्मु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर जे अंदरि हो जेको इल्मु अहले बैत वटि हो अॼु ॿुधायो हिन काइनात जे अंदरि तव्हां ॿुधायो त इहो इल्मु कंहिं वटि आहे सवाइ जमायत अहल हदीस खां अलावा ॿुधायो त क़ुरान हदीस जे दावेदार केरु आहे ऐं जंहिं जमायत जो क़ाइद ऐं इमाम केरु आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को उम्मती कोन्हे जेतिरियूं तव्हां जमायतूं ॾिसो उन्हनि जा क़ाइद उम्मती आहिनि सवाइ इहा क़ुरान हदीस वारी जमायत आहे जंहिं वटि अल्लाह तबारक तआला इहा इल्म जी दौलत ॾिनी आहे जंहिंजे लाइ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन आयत जे तफ़सीर जे अंदरि छा थो फरमाए वमिम्मन ख़लक़ना उम्मती यहदून बिलहक़ वबिही यअदिलून रब्बुल आलमीन फरमाए त जेतिरा बि असां ख़ल्क़ आहिनि जेतिरा बि असां पैदा कया आहिनि अल्लाह फरमाए उन्हनि में हिकिड़ी जमायत आहे जेका हक़ जो रस्तो ॾेखारे थी अल्लाह हुन जी निशानी कहिड़ी ॿुधाई वबिही यअदिलून ऐं उन हक़ सां इहा इंसाफ़ बि करे थी आहे या न अल्लाह असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ करे मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो पर अल्लाह जा असां तव्हांजे मथां अहसान आहिनि जो असां हिकु बि पैगंबर जे फ़रमान जा इनकारी कोन आहियूं वरना
अठ साल मदरसे जे अंदरि पढ़ी फारिग थियनि था, पर जेकॾहिं पैगंबर जी हदीस पढ़ंदे त हिते तव्हां ॾिसो मके जे अंदरि मदीने जे अंदरि तहज्जुद जी आज़ान अचे थी न, कंहिंजो फरमान आहे, कंहिं ॾियारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾियारी, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ मौज़न हा, अब्दुल्लाह बिन मखतूम रज़ी अल्लाह ताला नो ऐं बिलाल रज़ी अल्लाह ताला नो। हिकिड़ी तहज्जुद जी आज़ान ॾींदो त ॿी फजर जी ॾींदो। ॿुधायो तव्हां कंहिं पाकिस्तान जे अंदरि कंहिं मस्जिद में ॾियारे ॾेखारियो अल हदीसनि खां अलावा बर्दाश्त कंदा? कंदा? मग़रिब जूं ॿ सुनतूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो त हर तकबीर आज़ान जे विच में निमाज़ आहे। मग़रिब जी आज़ान खां पोइ तव्हां बरकातूं पढ़ो, कंहिं मस्जिद में पढ़ी ॾेखारियो, कंहिंजो इनकार आहे। उहो जंहिंजी ॻाल्हि अल्लाह जी ॻाल्हि आहे, जंहिंजी इताअत रब जी इताअत आहे, अॼु उनजो इनकार आहे कोन्हे। अल्लाह रब्बुल आलमीन असां तव्हांखे मुंहिंजा दोस्तो उन इल्म खे सिखण जी रब तौफ़ीक़ ॾे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन उन इल्म जे मथां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीउ सभ खां पहिरियां पंहिंजे पाण सां जिहाद आहे। रब असां तव्हांखे इल्मु ॾिनो आहे, अलहमदुलिल्लाह हिन ख़ुतबनि मां, हिननि तक़रीरनि मां, वाइज़ो नसीहत मां असांखे इल्मु मिले थो। हाणे असां तव्हां कोशिशि कयूं सभ खां पहिरियां पंहिंजे मथां हिनखे नाफ़िज़ कयूं। असांजी सूरत हुजे, असांजी सीरत हुजे, असांजो उथणु हुजे, असांजो विहणु हुजे किताबुल्लाह ऐं सुन्नत रसूल जे मुताबिक़ हुजे। ऐं जेकॾहिं असां तव्हां किथे को हिन में तज़ाद रखियो त अल्लाह जे साम्हूं बीहणो पवंदो असांखे। रब पुछंदो त बाना ज़िंदगी ॾिनी मां कीअं गुज़ारी, वरी अल्लाह जवानी जो थो पुछे त जवानी कीअं गुज़ारी। हालांकि हीअ जवानी का एॾी वॾी नेमत आहे, एॾी वॾी नेमत आहे जेका हिन ज़िंदगी 60 साल जी ज़िंदगी आहे। अल्लाह थो पुछे त ज़िंदगी ॾिनी मां कीअं गुज़ारी, उन 60 साल जे अंदरि हीअ जवानी बि उन में अचे थी, पर अल्लाह उनजो अलॻि छो थो पुछे थी, अल्लाह जी ख़ासि नेमत आहे। जवानी जो क़दुरु पुछणो अथव त पोड़नि खां पुछो। उहे जेके ज़ईफ़ आहिनि, जेके ॿुधाए त माना तव्हां ॿुधो त माना लोॾा ॾेई करे हलनि था, जिन खे हलण में मिसातुर आज़र अथनि, तव्हां उन्हनि खां पुछो त जवानी केॾी नेमत आहे। अॼु असां हिन जवानी खे अजायो ज़ाया कयूं पिया। अल्लाह असांखे इहा जवानी ॾिनी आहे, रब असां तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे। इन ज़िंदगी खे अल्लाह रब्बुल आलमीन जे फरमान मुताबिक़, प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत जे मुताबिक़ गुज़ारी। इहो अमली जिहाद आहे। इल्म खे सिखणु ऐं उन जे मथां अमल करणु इहो जिहाद आहे। ऐं उन खां पोइ हाणे असांजी मोकल आहे न, अञा टियों मरहलो आहे। हाणे तोखे अल्लाह इल्मु ॾिनो आहे क़ुर हदीस जो, हाणे तोखे रब्बुल आलमीन अमल जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। तूं 5 वक़्त जो निमाज़ी आहीं, तूं बाशर आहीं, तूं तहज्जुद गुज़ार आहीं, तूं रब जे क़ुर जी तिलावत करीं थो, तूं रब्बुल आलमीन जो ज़िक्र अस्कार करीं थो, पंहिंजे घर जे अंदरि तो दीन खे नाफ़िज़ कयो आहे। अञा बि तुंहिंजी मंज़िल अॻिते आहे। उहा कहिड़ी मंज़िल आहे? इन अल्लाह जे दीन खे जेको रब तोखे इल्मु ॾिनो आहे, जंहिं अल्लाह तोखे अमल जी तौफ़ीक़ ॾिनी आहे, हाणे हिनखे अॻिते पहुचाए, मुंतक़िल कर, पंहिंजे पाण ताईं न रख। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जेकॾहिं इन अल्लाह जे वहीअ खे पंहिंजे घर ऐं पंहिंजे पाण ताईं रखिया त अॼु ॿाहिरि नज़र अचनि हा। तकलीफ़ूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह बर्दाश्त कई, ॾुख बर्दाश्त कई, इहे हिजरतूं बर्दाश्त कई। तव्हां ॿुधायो उन जूं अज़ियतूं तकलीफ़ूं रब बर्दाश्त कई, पर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए त मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहर रसूल बल्लिग़ मा उनज़िल इलैक मिन रब्बिक व इल्लम तफ़ल फमा बल्लग़त रिसालत। मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी तुंहिंजे रब तुंहिंजे मथां नाज़िल कयो आहे, मुंहिंजा पैगंबर माण्हुनि ताईं पहुचा। ऐं जेकॾहिं ईअं न कई तो रिसालत ऐं नबूअत जो हक़ अदा न कई। ॿुधायो अॼु अल्लाह सां असां तव्हांखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती कयो आहे, अल्लाह क़ुर हदीस जी नेमत सां असां तव्हांखे नवाज़ियो आहे। ॿुधायो असां इहो हक़ अदा कयो आहे? असांखे अल्लाह जे दीन जो फ़िक्र आहे? उहो मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो, असां तव्हां सोचूं अल्लाह जा असां तव्हांजे मथां अहसान आहिनि, जंहिं मालिक असां तव्हांखे नवाज़ियो आहे, जंहिं असां तव्हांखे नाक़िस हिकिड़े मुख़्तस हिकिड़े नंढड़े दिमाग़ खे अल्लाह उहा सम्झ ॾिनी आहे जो असां पंहिंजे रब खे सुञातो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी सुञाणप अल्लाह असां तव्हांखे ॾिनी आहे। न रब जे रुबूबियत में अल्लाह सां कंहिंखे शरीक कयूं था, न अल्लाह जी इबादत में कंहिंखे शरीक कयूं था, न रब जे सिफ़त में कंहिं शरीक। अल्लाह जा अहसान आहिनि कोन्हनि? ऐं पोइ अल्लाह असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ ॾे। हाणे असां तव्हांजी इहा कोशिशि हुजे त इन अल्लाह जे दीन खे, रब जे तौहीद खे, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे ॿियनि ताईं पहुचायूं। राति ॾींहुं जुस्तजू कयूं, राति ॾींहुं महिनत कयूं ऐं रब खां घुरूं, ओ मुंहिंजा अल्लाह तूं असांखे पंहिंजे दीन जे लाइ क़बूल अता फ़रमा। ऐं जेकॾहिं अल्लाह असां तव्हांखे क़बूल कयो त पोइ असां सुञा थी वेंदासीं।
मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, पाण फरमाए त जंहिं अल्लाह जे बाने पंहिंजे पाण खे अल्लाह जे दीन जे लाइ वक़ुफ़ करे छॾी, अल्लाह तबारक ताला जूं दुनिया जूं ज़रूरतूं रब पंहिंजे ज़िमे खणी छॾींदो। कंहिं ॿुधायो त दाईअ खे अल्लाह कॾहिं छॾियो आहे? ॿुधायो। ऐं यकीन करे पुछो, कॾहिं शाह साहिब रहमतुल्लाह जी ज़िंदगी में मां 4-5 साल शाह साहिब सां गॾु रहियुसि, ऐं सोचींदुसि न को ही वापारी, न को ही ज़मींदार, न का वॾी का पेढी हुजेसि, 10-10, 12-12, 20-20 जमायती महिमान वेठा आहिनि। जुमे जे ॾींहुं दस्तरखान लॻे त माना 70 माण्हू 80 माण्हू माना उन दस्तरखान ते मानी खणी, पैसो किथां थो अचे? अल्लाह रब्बुल आलमीन उन शख़्स जूं ज़िमेदारियूं अल्लाह खणी थो छॾे जेको बानू पंहिंजे पाण जे लाइ पंहिंजे पाण खे वक़फ़ थो करे। हिकिड़े ॾियारे वेठा हुजूं, मकादे जा चंद पैसा आया, चाचो आचर कुंभर अल्लाह उनजे मथां रहमतूं करे त शाह साहिब खे थो चएसि, ॻाल्हि ॿुधो, हीअ जेकॾहिं पाण पंहिंजी ॿनी आबाद कयूं त पैसा ॿीणा टीणा पाण खे मिलनि, त हीअ निहारे करे चई अॼु या मूंसां ॻाल्हि कई थी, वरी न कजांइ। 10-15 मिंट पोइ तफ़सीर लिखाए अब्दुल गफ़ार खे लिखाए पियो। लिखाइण खां पोइ जंहिंमहिल बसि कंहिंजी चई आचर ॻाल्हि ॿुध, हिकिड़ा माण्हू दीन जो कमु कनि कोन, ऐं ॿिया जेके कमु कनि उनखे तरक़ीबूं दुनिया जूं ॾियो। ॿुधायो, जेको माण्हू पंहिंजी ज़िंदगी खे वक़ुफ़ करे छॾे थो अल्लाह जे दीन जे लाइ, राति तोड़े ॾींहं, पोइ उन्हनि माण्हुनि खे अल्लाह कोन छॾियो अथई, ऐं रब पाण खे बि कोन छॾींदो। पाण रब खां सिर्फ़ु घुरूं, अल्लाह तबारक ताला सां तव्हांखे रब्बुल आलमीन या तौफ़ीक़ ॾे, अल्लाह जे दीन जी जंहिं बि जाइ ते रहूं, अल्लाह जे दीन जी दावत ॾियूं, अल्लाह जेका असां तव्हांखे नेमत नसीब कई आहे, क़ुरान हदीस, अल्लाह तबारक ताला सां तव्हांखे उनखे अॻिते पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरना जेकॾहिं सुस्ती कईसूं त नुक़सान ॾिसूं पिया न। ही असांजे इलाइक़े जे अंदरि मंसूर आहे, मंसूर आहे, तव्हां तारीख़ी शहर ॿुधो हूंदो, इहो अहल हदीसनि जो मर्कज़ हो, अहल हदीसनि जो मर्कज़ हो। सन 94 हिजरी जे अंदरि मोहम्मद बिन कासिम रहमतुल्लाह अलैह जेका अरोड़ में जेका सखर जे भरिसां मस्जिद ठहिराई 94 हिजरी में, सहाबा या हयाती आहिनि, ताबईन मौजूदु आहिनि, उन वक़्त जे अंदरि सिंध जे अंदरि उहा पहिरीं मस्जिद ठही आहे। ॿुधायो को मसलक हुयो? इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह 13 सालनि जो आहे, इमाम मालिक 2 सालनि जो आहे, अहमद बिन हंबल, इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह ॼावा ई कोन्हनि, को मज़हब सिंध में कोन आयो सवाइ क़ुरान हदीस, कंहिंजी तकलीफ़ कोन हुई सवाइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी खां सवाइ, अल्लाह जी इबादत हुई ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी। पर असां तव्हांजी इहा न महिनत करण जो नतीजो आहे। पाण ज़मीन वठूं था न, ज़मीन वठी पोइ छॾे ॾियूंसि, उते कांडेरा ॼमंदा, पोइ उते ॿॿुर पैदा थींदा, पोइ उते जंगल पैदा थींदो, उते तव्हांखे ॿेलो नज़र ईंदो, ईंदो कोन ईंदो? पर जेकॾहिं तव्हां उन ज़मीन खे साफ़ करे, उनखे लेवल करे, तव्हां पाणी ॾेई करे का न का आबादी कंदो, तव्हांखे गुलज़ार नज़र ईंदो, ईंदो कोन ईंदो? हीअ ज़मीन अल्लाह रब्बुल आलमीन जी आहे, हीअ रब जी नेमत आहे। हिन ते जेकॾहिं अहल हदीस महिनत कंदो त हिते तौहीद पैदा थींदा, मुवेद पैदा थींदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबेदार पैदा थींदा। पर जेकॾहिं इहा हिन महिनत छॾे ॾिनी त पोइ मुशरिक बि पैदा थींदा, बिदती बि पैदा थींदा, गैरुल्लाह जी पूॼा बि थींदी। थिए थी कोन थी थिए? जाम साहिब ते असां मस्जिद ठाही, कोर्ट में चयो मस्जिद कोन ठहंदी, छाजे करे त ॿी मंज़िल ठाहींदो, छो त भई जाम साहिब खां मथे ॿियो घर असां ठाहिण कोन था ॾियूं। ॿुधायो, अल्लाह जो घर बैतुल्लाह आहे, उन खां मथे बिल्डिंगूं भले 22 मंज़िल हुजनि, का मना कोन्हे, पर जाम साहिब खां मथे जंहिंखे ॾातार चए थो वञे, ॾातार त अल्लाह आहे। इहो उन्हनि माण्हुनि जो अक़ीदो आहे। ॿुधायो, जिते मुवेद जेकॾहिं महिनत न कंदा त पोइ उन जॻह ते शिरक बि निकिरंदो, बिदत बि पैदा थींदी। इन में कसूरवार मता असीं तव्हां हुजूं मुंहिंजा दोस्तो। रब सां तव्हांखे नेमत ॾिनी आहे ज़िंदगी, अल्लाह सां तव्हांखे इल्मु ॾिनो आहे, अल्लाह सां तव्हांखे माल ॾिनो आहे, हस्बे तौफ़ीक़ तव्हां अल्लाह जी राह में तव्हां ख़र्चु कयो तौहीद ते। ऐं कॾहिं कॾहिं गौर कंदो आहियां पंहिंजे पाकिस्तान जे अंदरि ॾिसी करे, तव्हां हीउ रबियुल अव्वल ॾिसो था न महीनो, पाकिस्तान जी त हालति ॾिसो थिए, तव्हां मुहर्रम जो महीनो ॾिसो था न, हिते लखे तव्हांखे देगियूं नज़र ईंदियूं, हर मज़ार ते तव्हांखे ॿकर नज़र कोन ते नज़र ईंदा। ऐं मुफ़्त जा आहिनि छा? उहे माण्हू ख़र्च कनि था, मुवेद तौहीद ते अल्लाह जे नाले ते कोन थो ॾिए जेतिरो मुशरिक शिरक ऐं बिदत ते ख़र्च थो करे। असां कसूरवार आहियूं कोन आहियूं?
असां पंहिंजे इलाइक़नि में वेही ॾिसूं घणा इदारा आहिनि, घणा ई क़ुर हदीस जा मदरसा आहिनि। मूंखे तक़रीबन मूं पूरी सॼी सिंध सर्वे कई आहे तक़रीबन। ऐं सम्झां थो त जंहिं वक़्तु असां इलाइक़ा ॾिसूं था त तव्हांजो ही दादू खे ॾिसो, तव्हांजी शिकारपुर ॾिसो, तव्हां कंबर ॾिसो, तव्हां लाड़काणो ॾिसो, तव्हांखे अहिड़ो इदारो कोन हूंदो जंहिंमें को 50-100 मुसाफ़िर हुजनि, जंहिंमें को दर्स तदरीस हुजे, जंहिंमें के आलिम पैदा थियनि। आहे को इदारो ॿुधायो? छा असां सुञायूं? रब असांखे कोन ॾिनो आहे, सिर्फ़ु असां अलाह थो ॼाणे। असां रब जे दीन सां असांखे ख़ालिस उहा मोहबत कोन्हे, न त असां इहा शइ नाफ़िज़ कयूं। असां ॾींदासीं छा? ॾियण वारो अलाह आहे। मूंखे यादि आहे ऐं जंहिं वक़्तु 90 जे अंदरि अलदीस पंहिंजे इलाइक़े जे ॻोठ जे अंदरि ऐं हिकिड़ो अलदीस हुयुसि, ऐं उन महिल जी मां अलदीस थियुसि। 4थे क्लास में मुंहिंजो बच्चो पढ़ंदो हाफ़िज़ मोहम्मद अमीन। उन महिल मां लियाक़त कॉलोनी हैदराबाद में दाख़िल कराए सघंदुमि। मुंहिंजो क़ुर मजीद हिफ़िज़ कर पुटु। 9 सिपारा हिफ़िज़ कई, पोयां मुतसिम इदारो खोले छॾियो। नंढड़ी असांजी मस्जिद हूंदी, 10-12 फुट जी। तव्हां यकीन कयो, कारी अब्दुरमान साहब पढ़ाईंदो, पुछा कयोसि। भर में छपर ठहियलु हूंदो, उन जे अंदरि 15-20 मुसाफ़िर हूंदा जेके क़ुर पढ़ंदा। ॿुधायो, ऐं बरसाति पए, का झक अचे त पोइ ॿुधायो त माना राति सुम्ही सघंदा हुन में? पर न, अलाह रब्बुल आलमीन जी मदद अचे थी। ही क़ुर जूं बरकतूं आहिनि। अॼु रब्बुल आलमीन असां तव्हांखे उते नवाज़ियो आहे। अलाह जी महिरबानी सां मथे महीने में असांजी तकरीर थी। 33 बचनि क़ुर मजीद जी हिफ़्ज़ सनद शेख साहब खां हासिलु कई। अल्हम्दुलिल्लाह उते अरबी जा, नाज़रा हिफ़्ज़ जा अल्हम्दुलिल्लाह 6 असां वटि उस्ताद आहिनि, 100 खनि तक़रीबन मुसाफ़िरनि। ही रब्बुल आलमीन जूं भलायूं आहिनि। छा असीं करे था सघूं? छा करण वारो अलाह आहे। असीं सिर्फ़ु हिकिड़ो क़दम खणूं त सही, कोशिशि कयूं त सही। अॼु अलाह तबारक तआला जा अहसान, मुंहिंजे रब जा। अलाह रियाकारी खां बचाए। 3 बच्चा मुंहिंजा 5 हाफ़िज़ आहिनि अल्हम्दुलिल्लाह। उहे बच्चा उते पढ़ाइनि पिया, भाइटिया असांजा पंहिंजा। तक़रीबन सम्झा थो 60 जे क़रीब, त आउं चवंदो 40 त असांजे इलाइक़े जा माना हाफ़िज़ आहिनि। इहा महिनत कंदासीं न, पर असां चऊं था न केरु करे, ॿिया कनि। मुंहिंजा दोस्तो, केरु करे न करे, ऐं कॾहिं हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां त पंहिंजो ज़ाती कमु हूंदो आहे न, पोइ कॾहिं कॾहिं पाण वंगार कंदा आहियूं, पाण खां कमु कोन थी सघंदो आहे। त पंहिंजा तूं बि महिनत मदद कराइजांइ सुबुह जो। सभु कुझु चयो त सुबुह जो ईंदासीं, पर जेकॾहिं केर बि न अचे, पोइ मां बि हलियो वेंदुसि घर। मूंखे कमु करिणो आहे, छो त मुंहिंजो आहे न। ॿियो को मदद कराए न कराए, मूंखे 5 ॾींहं करिणो पए, पर मूंखे करिणो आहे। अॼु अफ़सोस आहे, असीं छा चवंदा आहियूं, यार के असां सां तावनी कोन थो करे। अबा करे न करे, तूं त कर। असांखे कमु करिणो आहे। अलाह रब्बुल आलमीन असां तव्हांजी मदद कंदो। अलाह तबारक तआला बाननि दिलि में विझंदो। असां कोशिशि कयूं। हिन जे करे मुंहिंजा दोस्तो, हीअ अलाह तबारक तआला असां तव्हांखे क़ुर हदीस जो इल्मु ॾिनो आहे रब्बुल आलमीन। अलाह असां तव्हांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि। अलाह असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ ॾिनी आहे। हाणे असां अलाह जे दीन खे अॻिते मुंतक़िल कयूं। इनखे दावत जे ज़रिए सां, इल्म जे ज़रिए सां मदरसा खोलियूं, पंहिंजे इलाइक़नि जे अंदरि, पंहिंजे मस्जिद जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह तौहीद खे पैगाम खे पहुचायूं, तबलीग खे माण्हुनि ते पहुचायूं। पोइ उन रस्ते में ज़रूरु मुशक़तूं ईंदियूं, तकलीफ़ूं ईंदियूं, ॾुख ईंदा। मूंखे यादि आहे, असांजे घर जे अंदरि तक़रीबन 20-22 छोकिरनि जी मानी घर जे अंदरि पचंदी। पोइ घरवारी अमड़ मिसातुर अल्हम्दुलिल्लाह उहा माना महिनत करे मिसातुर पचाईंदी, मुसाफ़िर घर मानी खाईंदा। पोइ अलाह तबारक तआला जी मदद आई। ऐं उनखे चवंदो हुउसि, मुंहिंजो हीअ तकलीफ़ तव्हां ते सदाईं कोन हूंदी। हीअ रब्बुल आलमीन मूंखे चंद ॾींहंनि जी आज़माइश रखी आहे। ऐं अलाह जी अॼु रब जा अहसान आहिनि। उते बोरची मिसातुर 2 बोरची रखियल आहिनि। अॼु माना मिसातुर का घर ते मिसातुर का तकलीफ़ कोन्हे। हीअ चंद ॾींहं शुरूआति में तकलीफ़ थींदी आहे। पाण जॾहिं जाइ ठाहींदा आहियूं न, हेॾी DPC जेका हूंदी आहे न, उन में थोरी दुश्वारी पेश ईंदी आहे, पर अॻिते आसानी थी वेंदी आहे। इन जे करे तव्हां रब जी तवकल ते, जंहिं इलाइक़े में तव्हां रहो था, ऐं तव्हांखे पहिरीं तरग़ीब इहा ॾींदुसि, तव्हां किथे बि हंधि ख़र्चो न कयो। जेकी तव्हांखे रब ॾिए, ॿियनि दोस्तनि खां वठी पंहिंजे इलाइक़े में तव्हां क़ुर जी तइलीम खे नाफ़िज़ कयो। पंहिंजे इलाइक़े जे अंदरि भले नंढड़ो इदारो खोलियो, उते हाफ़िज़ क़ुर रखी करे, आलिम दीन रखी करे अल्हम्दुलिल्लाह बच्चनि खे पढ़ायो। अॼु तव्हां वेही ॾिसो, इहा असां माण्हुनि जी कमज़ोरी आहे। ख़ासि करे मां आल हदीसनि खे चवंदो आहे। मूंखे पुराणो हिकिड़ो वाक़ियो यादि आहे। कतर जे अंदरि 100 कारी खपंदा हुआ। कराची जे अंदरि उनजी टीम आई अरबन जी, सॼनि सां इम्तिहान वरितऊं, टोटल जा टोटल उते देवबंदी खॼी विया। हिकिड़ो बि अल हदीस कोन खॼो, को बरेली कोन खॼी सघियो, न को शियो खॼी सघियो। छाजे करे? त हुनजी थोरी तजवीज़ ते तवजा हुई। अॼु उहे खॼी विया। असां माण्हुनि जी क़ुर ते ॿुधाए का तइलीम आहे, का महिनत पंहिंजे इलाइक़े में ॾिसूं वेही, क़ुर मजीद ते असां तव्हांजी उहा महिनत कोन्हे, न त कारी त असां वटि हुअणु खपनि न। छो त क़ुर असांजो आहे, हदीस असांजो आहे। असां क़ुर हदीस वारा आहियूं।
इन सां असां न वफ़ा कंदासीं ॿियो केरु कंदो। पर जेकॾहिं उन जॻह ते जेकॾहिं ॿुधायो त क़ुर त पढ़े, हदीस त पढ़े, पर जेकॾहिं अमल उबतड़ करे त असांजे इलाइक़े में तव्हां मुफ़्ती ॾिठा हूंदा न, की बाबा हिन मज़ार ते हीअ जेके चवनि था त ग़ैरुल्लाह जे नाले ते इहे हराम उहे आहिनि जेके तव्हां ॾातार करे को भिटाई कलंदर कंदा उहे हराम अथव, पर अलाह अकबर करे कोरो त हलाल अथव। इहे आलिम आहिनि न, पंहिंजे पाण खे आलिम सॾाइनि था, मुफ़्ती सॾाइनि था, कलंदर ते कोहो, भिटाई ते कोरो के अलाह अकबर करे कोहो। पोइ ॿुधायो, इन जे करे मुंहिंजा मोहतरम भाइरो दोस्तो, अलाह तबारक ताला सां तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाए त असां पंहिंजनि बचनि खे पढ़ायूं, इलाइक़े जे बचनि खे पढ़ायूं, रब जे क़ुर मजीद जी तइलीम खे, प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जी तइलीम खे पहुचायूं, ऐं अल्हम्दुलिल्लाह उन जे लाइ अमली तरह सां तव्हांजी कोशिशि हुजे। पुणे रस्ते में जेके तकलीफ़ूं या मुशक़तूं हूंदियूं उन जे मथां सब्र जेको आहे उन जे तकलीफ़ुनि ते करणु इहे पंहिंजे नफ़्स सां जिहाद आहे। शेख साहब फरमाइनि था इल्म जो सिखणु, उन जे मथां अमल करणु ऐं उनखे अलाह जे पैगाम खे अॻिते पहुचाइणु, उन तकलीफ़ुनि ते सब्र करणु पंहिंजे नफ़्स सां जिहाद आहे। उन खां पोइ अॻिते असां तव्हांजी मंज़िल कंहिंसां आहे, हाणे असां तव्हांखे शैतान सां मुक़ाबिलो करिणो आहे। या अय्युहन नबी जाहिदुल कुफ़ार वल मुनाफ़िकीन, काफ़रनि मुनाफ़िकनि सां जिहाद करिणो आहे। शैतान इब्लीस सां तव्हांखे जिहाद करिणो आहे। जेकॾहिं असां तव्हांजो पंहिंजे नफ़्स सां ई जिहाद कोन हूंदो त कीअं शैतान सां करे सघंदासीं। असां तव्हांखे हिकिड़ो लुकमो खाए मणाए छॾींदो। तव्हां ॾिठो हूंदो न, कॾहिं कॾहिं वॾो जानवर उठ खे तव्हां ॾिसो नंढो ॿारु गेलियो वेंदो आहे। पोइ असां तव्हां केतिरा बि कुवत में हुजूं, ताक़त वारा हुजूं, पर इब्लीस असांखे ईअं इस्तेमालु कंदो जिथे वणे सो करे। छाजे करे त असां तव्हां वटि माना अमली जिहाद कोन हूंदो, इल्मु त हूंदो, अमल कोन हूंदो। हीउ अमल आहे न जेको असां तव्हांखे शैतान खां महफ़ूज़ रखे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्दु व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। जेको अलाह तबारक ताला जे इहे कलमात चए थो, सुबुह खां वठी सांझे ताईं शैतान खां महफ़ूज़ रहे थो। अलाह छा फरमाई, वमन याशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहु लहू करीन। जॾहिं अलाह थो फरमाए इहे असांजे ज़िक्र खां गाफ़िल थींदो आहे, पोइ शैतान अलाह फरमाए तुंहिंजा दोस्त कंदा आहियूं। जॾहिं अलाह जी नसीहत रब जो ज़िक्र असां विसारियो, पोइ शैतान जा दोस्त थी वेंदासीं। पोइ असां तव्हां खां निमाज़ूं छॾाईंदो, असां तव्हां खां इहा महिनत छॾाईंदो, हर शइ असां तव्हां खां हली वेंदी। इहो अलाह तबारक ताला जो ज़िक्र आहे, अलाह तबारक ताला जो यादि आहे, जेका इंसान खे इन शैतान खां महफ़ूज़ रखंदी। पोइ असां तव्हांखे अलाह तबारक ताला तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन असां तव्हांखे इहा ज़िंदगी ॾिनी आहे। अलाह खां दुआ कयो त रब्बुल आलमीन असां तव्हांखे अमली तरह अलाह तबारक ताला क़ुर हदीस जे मथां अमल करण जी, इन पैगाम खे पहुचाइण जी अलाह तौफ़ीक़ अता फरमाए। अलाह से असां तव्हांजो विहणु ऐं ॿुधणु इशार रब्बुल आलमीन क़बूल अता फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।